हिन वक्त पहुता आहियूं बर्फ़ जे कारखाने ते जेको मांझीपुर में मौजूदु आहे। अचो त हुते कारखाने जे मालिकनि सां ऐं मुलाज़िमनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त छा वजह आहे जो बर्फ़ ॾियनि था ऐं बाज़ार जे मार्केट में दुकानदार महांगी विकिणनि था। अचो तव्हांखे ॾेखारियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, एक तो मांझीपुर में बिजली न है, ठीक है, और एनी टाइम असांजो इंजन ख़राब आहे। शुरू में असां इंजन चलाईंदासीं, अल्हम्दुलिल्लाह सबके परफेक्ट सुठी बर्फ़ मिलती, और हिनी टाइम सिर्फ़ इहा बर्फ़ निकिरे थी तो बिजली के कारण असां बिजली जा बिल भी भरूं था। 4-4 लाख असां वटि सबूत पिया आहिनि, और बिजली ना कोई असां वटि चोरी आहे न चकोरी आहे, कोई साबुत करे वञे। रेट असांजो जेको आहे सो रेट आहे। रेट अगरि मथे आहे पंहिंजे हक़ को पोइ कोई ॻाल्हाए। चवण जो मक़सदु, अगरि बिजली न हूंदी, मां वटि उहे यूनिट सड़नि था, मांखो वापडा वारा बिल पूरो मूंखे ॾींदा आहिनि। असां को बिल भी पूरो वठी वञनि था, लेकिन बिजली भी नथा हलनि। लाज़मी असांजी जेकी बर्फ़ हूंदी, रोज़ जी रुटीन हूंदी, हिननि खे असां ना कंदा आहियूं, बाबा न खणो, 2 आंगुर 3 आंगुर पोइ बि खणनि था। सिर्फ़ु मेन जेको बि आहे बर्फ़ कच्ची आहे पक्की आहे, वापडा असांखे बिजली ॾींदी, उन्ही जो बिल आहे जेको ई आहे असां इंशाअल्लाह ॾींदासीं। बिजली ॾींदी, असां हिननि खे बर्फ़ भी पैक ॾींदासीं। उन खां पोइ हिननि खे बर्फ़ पैक को पोल मिले, पोइ तव्हांजी उंगली असां ते नथी मिले। 7 किलो वारी मिले थी असांखे, 15 किलो 16 किलो लहे थी, जंहिंमें असांजो गुज़ारो नथो थिए, मजबूर थी करे असां 20 रुपए किलो हलायूं था। पकी हुजे त 10 रुपया हलायूं था। घणो वज़न हूंदो आहे फुल जेके पकी हुजे? 60 किलो साईं। हाणे घणो वज़न अथसि? हाणे 20 किलो मस आहे। 20 किलो भी मस भी अधी गरी वञे थी उते। बर्फ़ ॾाढी महंगी मिलती है, गर्मी घणी आहे, आवाम तंग थी वई आहे। जी नाज़रीन, तव्हां ॿुधो दुकानदार जा व्यूज़ ऐं कारखाने मालिक जा। उन्हनि कारखाने मालिकनि चवणु हुयो त बिजली असांखे जेकी वक़्त ते मुहैया न कई वञे पई। 16 या 14 घंटे जे बजाय असांखे 8 खां 6 घंटा असांखे बिजली मिले थी। असांखे अगरि बिजली मुकमल मिलंदी, असां उनखे दुकानदार खे बर्फ़ जेकी पूरी ॾींदासीं। बराए महिरबानी करे रेवेन्यू मिनिस्टर मीर सलीम खान खोसे खे अपील करनि था त बिजली जे बारे में नोटिस वठे। जी।